मौसमियात खाते चौमासे बरसातुनि जी टी स्पेल जी अॻकथी कंदे चयो आहे त कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात जो इम्कान आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मूजिबि अॼु खां शुरू थींदड़ बरसात जो टियों सिस्टम मज़बूत आहे। इहो सिस्टम 23 खां 26 जुलाई ताईं सिंध ते असरअंदाज़ थी सघे थो, जंहिं तहत कराची में 24 खां 26 जुलाई ताईं तेज़ बरसात पइजी सघे थी। सरदार सरफराज़ चयो त इहो सिस्टम मुल्क जे 80% इलाइक़नि में तेज़ बरसातुनि जो सबबु बणिजंदो। इहो सिस्टम अॼु राति खां मुल्क जे मथांहे इलाइक़नि खे मुतासिर करे सघे थो, जॾहिं त इहो सिस्टम सुभाणे सुबुह खां ॾखण पंजाब ऐं बलोचिस्तान ते असरअंदाज़ थींदो। मौसमियात खाते 15 अगस्त ताईं बरसातुनि जी शिदत जी अॻकथी कई आहे।